सिंध अदबी संगत सिंध जे सॾ ते शाख नवाब शाह पारां बि बहरिया टाउन जे विलार ख़िलाफ़ अदीबनि, शाइरनि, समाजी ऐं सियासी अॻुवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन जे मौक़े ते हुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां अॼु बहरिया टाउन जे सिंधी ॻोठनि ते नाजाइज़ कब्ज़े जे ख़िलाफ़ ही एहतिजाजी कॉल ॾिनी आहे। बहरिया टाउन या ॿियनि मुख़्तलिफ़ नालनि सां जेको आहे सो कब्ज़ा कया पिया वञनि, उहा फिलफोर ख़तमु कया वञनि। ग़रीब जेके खातेदार उन्हनि जूं ज़मीन उन्हनि खे उतां लॾाइण थो चाहे। छो जो असीं ॼाणूं था त जेके बि हीअ कंपनी सरकार आहे उहा मक़ामी जेके बि आबादी आहे उन जे ख़िलाफ़ु रही आहे ऐं सरमाएदार फ़क़ति पंहिंजे पैसे सां ॻंढियल आहे। उनजो न सकाफ़त सां तालुक़ु आहे, न ॿोली सां। असां सम्झूं था त सिंध सरकार पंहिंजे ज़ाती फैलनि ऐं करप्शन ऐं ॿियनि मामलनि खां बचण जे करे हिन हेॾी सारी वलार में ॼण त उन सां भाङे भाईवार बीठी आहे। जेका एराज़ी खे वधाए सिंध जे क़दीमी ॻोठनि मागनि मकाननि खे ड्राहे पट करे ॾींहों ॾींहुं माना सिंध जी ज़मीनुनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां कब्ज़ा पिया कया वञनि। उहो बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु आहे। बहरिया टाउन जेका सिंध जा क़दीमी ॻोठ ऐं भिटाई जो तकियो, उते जेके असांजी तारीख़ी माग आहिनि उन्हनि ते जेका वालार ऐं कब्ज़े जी कोशिशि कई पई वञे, उन जे ख़िलाफ़ु असांजो इहो एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। नाज़रीन, ही सिंधी अदबी संगत मर्कज़ सॼे ते अॼु नवाब शाह में बि सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह पारां सियासी समाज मुज़ाहिरो कयो चयो त बहरिया टाउन कंहिं बि सूरत में असांखे मंज़ूर न आहे। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि सिंध टीवी न्यूज़ नवाब शाह।